कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो असांजो दिमाग़ किन अहिड़ियुनि ॻाल्हियुनि बाबति सोचणु लॻंदो आहे जिन बाबति असां सोचणु न चाहींदा हूंदा आहियूं, मगर उन जे बावजूद बि असांजो दिमाग़ लगातार उन ॻाल्हियुनि बाबति सोचणु लॻंदो आहे। असां चाहींदे बि पंहिंजे दिमाग़ ते कंट्रोल न करे सघंदा आहियूं ऐं पोइ आख़िरकार ओवर थिंकिंग जो शिकार बणिजी वेंदा आहियूं। हाणे सुवाल तो पैदा थिए त छा असां पंहिंजे दिमाग़ ते कंट्रोल करे सघूं था या न? छा असां ओवर थिंकिंग खे ख़त्म करे सघूं था या न? इन जो जवाब आहे बिल्कुलु हा। असां आसानीअ सां ओवर थिंकिंग खे ख़त्म करे सघूं था। जस्ट फॉलो कयो मुंहिंजी हिन 5 टिप्स खे। टिप नंबर 1, पंहिंजे पाण खे मसरूफ़ रखो, एक्सरसाइज कयो, ॿियनि सां ॻाल्हायो। टिप नंबर 2, रोज़ानो मेडिटेशन कयो। इहो सभ खां वधीक बेस्ट वे आहे ओवर थिंकिंग खे रोकण जो, ऐं पोइ 20 दफ़ा। टिप नंबर 3, नोटिस कयो जॾहिं तव्हां ओवर थिंकिंग करे रहिया हुजो त पाण खे चओ बी जान खेर मसलो आहे। टिप नंबर 4, फोकस कयो मसले खे हल करण जी, न कि मसले सां गॾु मसलो बणिजो। टिप नंबर 5, नेगेटिव थिंकिंग खे साइलेंट कयो ऐं हिन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो त इहे तव्हांखे अंदर ई अंदर ॻारे सघनि थियूं। अगर ये मुझे वीडियो पसंद आया तो मेहरबानी करके इसलिए आओ जो फेसबुक इसलिए लाइक करो।